अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं जमील अहमद हिमा ॾिसी रहिया आहियो टेक्नोलॉजी इन सिंधी। अॼु जी हिन वीडियो में मां तव्हांखे ॿुधाईंदुसि उन्हनि टिनि एप्लीकेशन जे बारे में जेके बहितर आहिनि यूट्यूबर लाइ, जेके यूट्यूबर लाइ लाज़मी आहिनि। त पहिरें नंबर ते आहे यूट्यूब स्टूडियो। उन जा तमामु घणा फ़ाइदा आहिनि। उन ते सब्सक्राइबर ॾिसी सघूं था, पंहिंजो वॉच टाइम ॾिसी सघूं था, व्यूज़ ॾिसी सघूं था, यूट्यूब ॾिसी सघूं था। त घणनि माण्हुनि असांजे चैनल खे अनसब्सक्राइब कयो आहे ऐं हर हिकु वीडियो जी वॉच टाइम, हर हिकु वीडियो जो वॉच टाइम बि ॾिसी सघूं था। जीअं फॉर एग्ज़ाम्पल हिन वीडियो जा 170 व्यू आहिनि, त हुन जा मां ॾिसी वेंदुसि। त हे आहे 170 व्यू, हिन ते 10 लाइक मिलिया आहिनि, 41 मिंट हिन ते वॉच टाइम थियो आहे। त उन हिसाब सां हे तमामु बहितरीनु एप्लीकेशन आहे। हिन जा घणा ई फ़ाइदा आहिनि। टोटल व्यू घणा आहिनि उहो बि ॾिसी सघूं था। तमामु बहितरीनु एप्लीकेशन आहे। ऐं ॿिए नंबर ते एप्लीकेशन आहे पिक्सआर्ट, जंहिं ते थंबनेल वग़ैरह ठाहे सघिजो। इहा बि तमामु बहितरीनु एप्लीकेशन आहे। हर क़िस्म जो थंबनेल ठही वेंदो, तमामु अट्रैक्टिव थंबनेल ते ठाहिबा आहिनि। त इहा बि अव्हां वटि हुजणु लाज़मी आहे। हिन टिनि जा लिंक तव्हांखे डिस्क्रिप्शन में मिली वेंदा, तव्हां हीअं ई डाउनलोड करियो। तमामु बहितरीनु आहिनि। ऐं आख़िरी नंबर ते एप्लीकेशन आहे सिंधी मास्टर या काइन मास्टर बि सही आहे। ॻाल्हि साॻी आहे, पर इहा सिंधी में आहे। सिंधी मास्टर खे वाटरमार्क न आहे, तमामु बहितरीनु आहे। सिंधी मास्टर असां क्रोम तां डाउनलोड आसानी सां करे सघूं था। तमामु बहितरीनु वीडियो एडिटिंग ऐप आहे। मां हे वीडियो त हीअ तमामु बहितरीनु एप्लीकेशन आहे। त अॼोको ज़रूरु वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। कम जो वीडियो हुयो, 3 एप्लीकेशन तमामु घणे कम जूं हुयूं। त मूंखे ॾींदा इजाज़त, मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, वीडियो खे लाइक कंदा, शेयर कंदा। ख़ुदा हाफ़िज़, मिलंदासीं अॻिए वीडियो में।